स्वामी टेऊराम जिन जो जीवन चरित्र पढ़ी रहियासीं, जंहिंमें हींअर तक ॼातोसीं कि स्वामी जी हींअर पंहिंजी खेतनि ॿनियुनि जी देखभाल कंदा हुआ, पर धीरे धीरे स्वामी जिन जो चेतो उतां बि हटणु लॻो। उन्हनि जो केवल ध्यानु हींअर केवल वैराग्य में हो। संसार मां उन्हनि जो मन खटो पियो थींदो वञे। भॼन ॻाईंदे ॻाईंदे अॻियां महाराज जिन भॼन ॻाईंदे ऐं छंद ऊची आवाज़ ऐं मिठे सुर सां ॻाइणु शुरू कयो। परमात्मा ॼाणे संदसि आवाज़ ऐं बाणीअ में कहिड़ो जादू भरियलु हो, जो कन ते प्रलाव पवण ते ई हारी नारी कमु छॾे मौज में मौज वधाइण लॻा। किन खयां दिला ऐं वॼाइण लॻा त के महाराज जे पुठियां ॻाइण लॻा। इंसान त पंहिंजी जाइ ते रहिया, पर डोर बि असर खां आजा न रहिया। नार में वहंदड़ डांद ऐं उठ बि जिते आया ऐं पे रहिया। जिते हुआ उते उठ बि बीह रहिया। गायूं मेयूं बोध में अची गिड़ी पयूं ऐं खेत में खूब जावा करण लॻियूं, यानी नुक़सानु करण लॻियूं। इन ई वक़्तु प्रभुअ जी लीला अहिड़ी थी जो टेऊराम जी दिलि में वीचार आयो त सांगारे जा ॾींहं आहिनि, घणा ॾींहं थिया आहिनि जो ॿनीअ ते कीन वियो आहियां। सो अॼु ज़रूरु वञी ॿनीअ तां थी अचां। इहो वीचार करे टेऊराम ॿनीअ ते वञी निकितो। परे खां ॾिसे त ॿनीअ में गायूं मेयूं पियूं चरनि। अञा थोरो वेझो अची ॾिसे त उठ ऐं डांद नार में ॿधा बीठा आहिनि ऐं खेनि हाकलण वारो को बि कोन्हे। इहो हाल ॾिसी सोचणु लॻो त अॼु ॿनी छॾे सभु केॾां विया आहिनि। अञा थोरो हले नार ते अची ॾिसे त भॼन पियो थिए ऐं हारी नारी ऐं मज़दूर सभु उते बीठा आहिनि। के पिया दिला वॼाइनि त के पिया राग ॻाइनि ऐं भॻत यक तारे ते वेठो ॻाए। इहो रंग ॾिसी टेऊराम सख़्तु कावड़जी सभिनी खे चवणु लॻो त तव्हां छा करे रहिया आहियो? तव्हांखे पंहिंजो ख़्यालु कोन थो पवे त सांगारे जा ॾींहं आहिनि, पाणी सुकी वेंदो ऐं पोख जी सत्यानाश थी वेंदी। तंहिंखां त जीअं अॻु चयो अथमि त वञी टिकाणा वसायो। टेऊराम पोइ सतगुरु महाराज जिन खे चवणु लॻो त तोखे दुकान ते विहारियुमि त दुकान फिटाए छॾियई, बाग़ में छॾियोसीं त बाग़ उजड़ करे छॾियई। वरी माता जे चवण ते ॿनीअ में रखियोसीं त ॿनी बि सारी नास करे छॾियई। तोखे को ख़्यालु ई कोन थो थिए। सारो चमन फिटाए छॾियो अथई, ग्वाल खे बि खारे चट करे छॾियो अथई। हू बि थोरो मथां थोरो कमु करे कंधु हेठि करे वेही थो रहे। मां हाणे ॾिसां थो त तोखां को बि कमु कोन थींदो। भला जेॾां वणई तेॾां हलियो वञ। वधीक मां तोखे छा चवां? जे कुझु चवां थो त माता थी रंज थिए। मां वञां सो केॾां वञां? अकेलो कहिड़ो कमु संभालियां? मां बि थो घर विहां, पोइ उहा सभिनी खे जीअं वणे तीअं करियो, फिटायो या वसायो उहांजी मर्ज़ी। भाई टेऊराम एतिरो चई ॿनीअ जी नज़रदारी करे हारियुनि मज़दूरनि खे तंबे करे घर हलियो वियो। टेऊराम बि वञण खां पोइ सतगुरु महाराज जिन चुप करे जंगल जो रस्तो वठी घुमंदा घुमंदा सिज लथे महल शाह जे भिट पंहिंजे भेनरुनि वटि भाई विशनदास जे घर वञी पहुता। भाई विशनदास संत शेवी हरि भगत हूंदो हो। संदसि पुटु लखीमचंद, शेवकराम, टेकचंद, तीरथदास, बसरराम बि हरि भक्त ऐं संत शेवी हूंदा हुआ। टेकचंद ऐं तीरथदास बि त्यागी
अवधूत हुआ ऐं लखीमचंद ऐं शेवक राम गृहस्थी हुआ। हिननि भगत चेलाराम जिन जे घरां शादी कई हुई। समूरो कुटुंब हरी भक्त हो। रोज़ नेम सां राति जो सत्संग कंदा हुआ। जंहिं वक़्तु महाराज जिन वटनि पहुता तंहिं वक़्तु लखीमचंद जो पुत्र गुरमुखदास ऐं शेवकराम जो पुत्र सर्व आनंद ऐं शेवकराम पाण ऐं चेताराम कृष्णदास सभु मिली सत्संग करे रहिया हुआ। शहर जा ॿिया बि केतिरा ई प्रेमी सत्संगी वेठा हुआ। महाराज जिन खे ॾिसी सभई ख़ुशि थिया। आदर सत्कार ऐं प्रेम सां खेनि विहारियो ऐं चयऊं त उही बि ॿ चार भॼन ॿुधायो। सतगुरु महाराज जिन यकतारो खणी भॼन शुरू कयो। सर्व आनंद ऐं गुरमुखदास खेनि पुठियां वठायो। मौज लॻी वई। सारी संगत प्रेम में गदगद थियण लॻी। सत्संग समाप्त थियण खां पोइ सारी संगत प्रसाद वठी पंहिंजे पंहिंजे घर वेई। उन बैदि भगत लखीमचंद, भगत शेवकराम, श्रीमती ज्ञानीबाई ऐं श्रीमती ईश्वरी देवी अची महाराज जिन खां ख़बरचार पुछण लॻा। सतगुरु महाराज जिन चयो त अॼु बनीअ में वेठो हुअसि त चित में आयो त शाह जे भिट तां घुमी फिरी अचां। सोनार तां सिधो हलियो आयसि। सभु सम्झी विया त शायदि टेहलराम खेनि ॻाल्हायो आहे, जंहिं करे बनीअ तां परबारो हिते हलियो आयो आहे। इहा ॻाल्हि असां खां लिकाए थो, इन्हीअ करे महाराज जिन खां वधीक कुझु कीन पुछियऊं। सुबुह जो सवेर संत मेंगोराम बहिराणे वारा पंहिंजे मंडलीअ सां अची लथा। लखीमचंद ऐं शेवकराम संतनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं प्रेम सां खेनि आसण ते विहारियऊं। सतगुरु टेऊंराम जिन बि संतनि सां मिली ॾाढो ख़ुशि थिया ऐं सारो ॾींहुं रूह रिहार कयऊं। राति जो सत्संग थियो। पहिरीं भगत चेताराम ऐं कृष्णदास भॼन चयो, पोइ भगत लखीमचंद ऐं भगत शेवकराम भॼन कयो। उन बैदि संत मेघोराम पंहिंजी मंडली समेत भॼन कयो। आख़िर में सतगुरु महाराज जिन सत्संग कयो। पंहिंजा नवां ठाहियल भॼन प्रेम ऐं वैराग्य सां ॻायऊं। सत्संग जी मौज में कंहिंखे बि वक़्त जी ख़बर कान पई। राम नाम जी धुनी लॻाए सत्संग समाप्त कयो वियोसि। संत मेघोराम जिन लखीमचंद ऐं शेवकराम खां पुछण लॻा त ही साध किथे जो आहे? ही त पूरन वैरागी महात्मा थो ॾिसिजे, जंहिंजे दर्शन करण सां ई आनंद पियो अचे। साक्षात भॻवान जी मूर्ति आहे। लखीमचंद ॿुधायो त महात्मा खंडू निवासी भगत चेलाराम जिन जो पुटु आहे। हिते असां वटि घुमण आयो आहे। नंढे हूंदे खां वठी प्रभुअ जी लार लॻल अथसि। इहो ॿुधी संत मेघोराम जिन तमामु घणो ख़ुशि थिया। सुबुह जो 2-3 कलाक संगत सत्संग में पाण में रिहाण करे रोटी खाई आराम कयऊं। शाम जो सभिनी सत्संग ऐं संत मिली शहर घुमण विया। राति जो सत्संग कयऊं। महाराज जिन ऐं संत मेघोराम जिन जो ॿुधी शहर जा केतिरा माण्हू आया हुआ। राति जो 1-1:30 वॼी वियो। कंहिंखे बि प्रेम में वक़्त जी ख़बर ई कान पई। सभिनी खां पंहिंजो घर बार विसरी वियो। संत मेघोराम जिन ॿिटी ॾहाड़ा रही पंहिंजे मंडली समेत बहिराणे रवाना थिया। उन्हीअ मौक़े ते चेताराम ऐं कृष्णदास, ॾिनाराम ऐं डोलाराम ऐं ॿिया केतिरा प्रेमी सतगुरु महाराज जिन खां गुरु मंत्र वठी संदन शिष्य थिया। होॾां खंडूअ में टेहलराम बनी तां मोटी अची माता खे समूरी रोइदाद खां वाक़िफ़ करायो।
शाम जो सतगुरु महाराज जिन खे सत्संग में न ॾिसी प्रेमी ग्वालालाल खां पुछण लॻा त छो अॼु महाराज जिन ॿनीअ तां कोन मोटिया आहिनि। ग्वाललाल चयो त ख़बर कान्हे त छो एतिरी देरि लाथी अथनि। जेसीं सतगुरु महाराज न अचनि तेसीं असीं सां सत्संग करियूं। सत्संग शुरू थियो। वाहिद बख़्श तपेदार बि आयल हो। पहिरीं ग्वाललाल ऐं पोइ ॿियनि प्रेमियुनि सत्संग कयो। राति जो 10 बजे सत्संग समाप्त थियो। संत भाई टेलराम खां पुछण लॻा त अॼु महाराज जिन खे केॾांहुं ॿाहिरि मोकिलियो अथव छा? टेलराम जवाबु ॾिनो त मूं केॾांहुं कोन मोकिलियोमांसि। ख़बर नाहे त छो ॿनीअ तां कीअं न आयो आहे। शायदि सांघारे जे ॾींहं करे ॿनीअ ते ई टिकी पियो आहे ऐं सुभाणे अचे। पर सुभाणे ते बि महाराज जिन कोन आया। टे ॾींहं टेलराम पाण ॻोल्हा में निकितो। पहिरियां ई वियो ॿनीअ ते। उते मालूम थियसि त हितां त उन ई ॾींहुं शाम जो वाटर कोर्स जो कंठो ॾेई रवाना थी विया आहिनि। टेलराम पोइ बाग़ में वियो पर बाग़ वारनि खे बि का ख़बर कान हुई। आख़िर जेके हंधि सूझसि थे से ॻोल्हींदो वापसि घरु आयो ऐं अची माता कृष्णा खे ॿुधायईं त पतो कोन पियो आहे। सॼो ॾींहुं इंतज़ार में कटियो। राति जो सत्संग खां पोइ ग्वाललाल खां सतगुरु महाराज जिन बाबति प्रेमी पुछण लॻा त उथी आसूराम गोपालदास जे पुटु चयो त सतगुरु महाराज जिन खे मां शाह जे बिट भगत विशनदास जे घर सत्संग कंदो ॾिसी आयो आहियां। 3 ॾींहंनि खां वठी संत मेंगोराम जी मंडली सां गॾु सत्संग करे रहिया हुआ। मूंखे ख़बर हुजे हा त महाराज जिन हितां बिना मोकिलाए विया आहिनि त मां पाण सां वठी अचां हा। इहा सभिनी खे दिलि जाए थी। संगत टेलराम खे चयो त उही खेनि वठी अचो त उहा जी मर्ज़ी, न त आज्ञा थिए त असां मां के वञनि। सुबुह जो 5 बजे आत्मानंद ऐं मघनराम घोड़े ते चढ़ी शाह जे भिट विया। सतगुरुनि सां मिली निहाल थिया। खेनि ॿुधायो त कीअं माता संदसि विछोड़े में 3 ॾींहंनि खां रोटी बि कान खाधी आहे। ग्वाललाल पियो रोए ऐं सत्संगी सभु उदास आहिनि। हथ जोड़े महाराजनि खे वेनती कयऊं त साईं कृपा करे जल्द संभरो ऐं ॻोठ हलो। सतगुरुनि संदन अरदास उनाई सभिनी खां मोकिलाए अची खंडू में पहुता। अची माता जे चरणनि ते हथ धरे कंध निवाए वेही रहिया। माता कृष्णा अखियुनि में जल आणे प्रेम सां सतगुरु महाराज जिन खे चवण लॻी त अबा ही तूं छा थो करीं? बिना ॿुधाइण जे जिते थो अचे उते थो भॼी वञी। हिते सभु सत्संगी ऐं असीं सारी राति निहारे चिंताऊं पिया करियूं। ॿनियूं भाग ऐं ॿियो कमु कार रुली रहियो आहे। हिकिड़ो टहल छा करे सघंदो? केॾांहुं वञी केॾांहुं वेंदो? तूं भॻत कर पर घर जी बि त कुझु कर। जे तोखां ॿनीअ जो कमु नथो थी सघे त घर वेही संतनि ऐं गायुनि जी शेवा कर। सतगुरु महाराज हथ जोड़े चवण लॻो त मां त राति ॾींहं पंहिंजे घर ठाहिण में लॻो पियो आहियां, पर छा करियां? तमामु घणनि ॾींहंनि खां घर फिटल आहे। कोशिशि त तमामु घणी थो करियां। वधीक उहांजी आसीस थींदी त ज़रूरु जल्द ठही पवंदो, जंहिंमें वेही आराम कंदसि। वरी बि जीअं आज्ञा करियो तीअं करियां। सतगुरु महाराज जिन जे अनुभव जा अहिड़ा यथार्थ वचन ॿुधी ख़ुशि थी ऐं खेनि चवण लॻी त पुट, मां तोखे इहा ई आसीस थी करियां त शल जल्द ई इन ई अविनाशी घर में आराम पाई। पर हिन घर जी बि त कुझु कारगर त चङो, हिन घर जी बि कुझु कार
कुझु कार कर त चङो। टहल घणे कमु करण ते थकिजी थो पवे ऐं तमामु नाराज़ थो थिए। ग्वाल बि पूरो दिलि सां कमु नथो करे। तंहिं करे बच्चा ईअं न कर, जंहिंमें टहल ख़ुशि थिए सो ई कर। एतिरो चई माता बसि कई। तंहिंखां पोइ सतगुरू महाराज जिन ग्वाल लाल संतनि खे रोटी खाराए ऐं पोइ पाण बि खाधऊं। कलाक खनि आराम करे संतनि सां रिहाण करण लॻा। होॾां सतगुरू महाराज जिन जे अचण जी ख़बर खंडूअ में सालारे में पखिड़िजी वई। सो केतिरा ई प्रेमी सत्संगी महाराज जिन जे दर्शन लाइ अची कठा थिया ऐं 2.5 कलाक संतनि जी ज्ञान वार्ता हली। उन बैदि सत्संगी सतगुरू महाराज जिन खे चवण लॻा त हे प्रभु, तव्हांजो 4 ॾींहं ॿाहिरि हलिया था वञो, सो असां तमामु उदास थी था पऊं। हींअर बि 5 ॾींहंनि खां पोइ दर्शन कयो अथव, पर इहो 5 ॾींहंनि जो विछोड़ो 5 वरें बराबरि था सम्झूं। कृपा करे केॾांहुं बि न वञिजो। जे वञो बि त आईंदे असांखे बि साण वठी हलिजो। तंहिं ते सतगुरू महाराज जिन मुश्की फरमायो त अब्बा, इहा ॻाल्हि ॾुखी आहे। पंधु तमामु परे आहे। मतां थकिजी वाट ते ई न मोटी अचो या वेही रहो। तंहिं करे धीरे धीरे हलणु चङो आहे। एतिरो चई सतगुरू महाराज संतनि खे सत्संगियुनि सां गॾिजी बाग़ीचनि मां थींदा दरिया जे किनारे ते सैर करण लॻा। उते खेमाराम हथ जोड़े चवण लॻो त हे प्रभु, तव्हांजो असांखे चयो त ॾाढी ॾुखी आहे, पर पंधु बि तमामु परे आहे। सो कृपा करे ॿुधायो त कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं केतिरो परे आहे। सतगुरू महाराज जिन फरमाइण लॻा त अब्बा, ॻाल्हि ॾुखी इन्हीअ करे आहे जो त प्रभुअ सां नीह लॻाए अंत ताईं निभाइणो आहे ऐं पछाड़ीअ ताईं निभाइणु ॾाढो कठिन आहे। ॿियो टे लॼाऊं लाहिणियूं आहिनि। 10 लोक पहिरीं आहे लोक लज्जा, ॿियो आहे कुल लज्जा, टियों आहे वेद लज्जा। पहिरीं लोक लज्जा। माण्हू महणा ॾींदा, ताना हणंदा, निंदा कंदा, लानतूं विझंदा ऐं घटि वधि ॻाल्हाईंदा। कंहिं महिल त गारियूं बि ॾींदा। इहो सभु सब्र करे सहणो आहे। तंहिंखां पोइ कुल लज्जा यानी घर जा कुटुंबी मिट माइट चवंदा त असांजो कुल ॿोड़े छॾियो अथई, असांजा कंध बनी छॾियो अथई, ॿाहिरि कंध हेठि कयो पिया हलूं। माण्हू असां ते फटकार था विझनि त तव्हांजो कुल कहिड़ो। उही शान मान वारा तव्हांजा छोकिरा पिया साधुनि वटि ॿुहारियूं पाइनि, जुतियूं साफ़ कनि ऐं झूठा बासण मलनि। तव्हां पंहिंजनि वॾनि जी इज़त त ॿोड़े छॾी आहे। इन्हीअ खां पोइ 3 आहे वेद लज्जा यानी कर्म कांडी। मज़हबी चवंदा त कर्म धर्म खां भ्रष्ट थी वियो आहे। ॿिया त अनेक प्रकारनि जा दुख ॾेई सताईंदा। पछाड़ीअ में उन्हनि प्रभुअ जी पेरनि ते मज़हबी मारण लाइ बि तयारु थींदा। सो ही भॻतीअ जो ॻाल्हि तमामु ॾुखी आहे। ॿियो पंधु परे जो आहे यानी आत्म तत्व जी ॻाल्हि सूक्ष्म में सूक्ष्म आहे ऐं जा अवल त सम्झ में नथी अचे ऐं विश्वास बि ॾुखियो थो ॿधिजे। केतिरा ॿुधी रस्तो ई नथा वठनि, केतिरा इहो रस्तो ॾिसी मोटियो अचनि। के त थोरो पंधु करे थकिजी वाट ते वेही रहनि, के वरी
अध खां मोटियो अचनि कि दरवाज़े ते पहुची दर नंढिड़ो ॾिसी मोटियो अचनि। कोई प्रेम वैरागी ऐं विवेकी वॾभागी सद्गुरुनि जी कृपा सां उन्हीअ अविनाशी आत्मघर में वञी पहुचे थो। इहो ॿुधी सभई सत्संगी हथ जोड़े चवण लॻा त हे प्रभु, इहो रस्तो असांखे बि ॾेखारियो। तव्हांजे आशीर्वाद सां ॾुखी ॻाल्हि बि सवली थी पवे थी ऐं ज़रूरु पंधु करे वञी पहुचंदासूं।